मलीर में बेदर्दी सां क़तल थियल नौजवान नाज़िम जोखियो जे पोयरनि सां धाबे जी वेझो ॻोठ आचर सालार में संदसि वारसनि सां ताज़ियत जो सिलसिलो जारी आहे। रिपोर्ट करियो आहे मंज़ूर सोलंगी। सिंध जे कुंड कुड़िछ मां सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻुवाणनि लेखकनि अदीबनि सहाफ़ियुनि ऐं साञा वसंदनि आचार सालार जोखियो ॻोठ पहुची शहीद नाज़िमुद्दीन जोखियो जे तॾे ते संदसि भाउ सां ताज़ियत जो सिलसिलो जारी। इन हवाले सां तॾे ते पहुतल अॻुवाणनि आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त शहीद नाज़िम जोखियो जो कसूर छा हो, सिर्फ़ इहो त असांजी सिंध में ॿाहिरियां ईंदड़ महिमाननि खे शिकार करण खां रोकियो। छा भला सिंध धारियनि जो ठीको खयों आहे? छा सिंध धारियनि खे पालण जे लाइ पंहिंजा अंग नंग ऐं दंग ॾियण खां पोइ हाणे जानियूं बि ॾींदी? ये जेके शिकारी अचनि था से पखी शिकार ड्रामे लाइ कलाक ॾेढ कनि था ऐं पोइ सिंध जी गैरत जो शिकार कनि था। ही सिंध जे इज़त जो शिकार कनि था। ही सिंध जे वकार जो शिकार कनि था। ही सिंधियुनि जे हौसले जो बर्दाश्त जो सब्र जो शिकार कनि था। ही शिकार आहे सिंध जे वसीलनि सां गॾु सिंध जे रूहनि जो, सिंध जे जिस्मनि जो। उन रूहनि ऐं जिस्मनि जे शिकार ख़िलाफ़ ही अफ़ज़ल जोखियो, ही शीरीन जोखियो, ही जोखिया, ही राज भाग सिंध जी मीडिया, सिंध जा कलमकार, सिंध जी सिविल सोसाइटी, सिंध जा वकील विढ़नि पिया। शहीद जेका तारीख़ रक़म कई आहे न, उहा कॾहिं बि विसरी नथी सघे। इन्हनि ज़ालिमनि जेको बि कुझु कयो आहे, इंशाअल्लाह उनजी पाई पाई जो हिसाबु असांजी पूरी सिंध वठंदी। हाणे अफ़ज़ल जोखियो जेको आहे अकेलो न आहे, पर सॼी सिंध जेका आहे उहा अफ़ज़ल जोखियो बणिजी करे ऐं शहीद नाज़िम जो हिसाबु वठंदी। 2 महीननि खां वठी लगातार अहिड़ा वाक़िया थिया आहिनि जिन ते सिंध जो जेको असां चवंदा आहियूं त बाबुल इस्लाम आहे ऐं भिटाई जी धरती आहे ऐं अमन जी धरती आहे, पर हिते त वॾो ज़ुल्म ऐं तशद्दुद जी बरबरत जी हिकिड़ी कहाणी नई शुरू थी वई आहे। पर मां उन्हनि ज़ालिमनि खे इहो ज़रूरु ॿुधाईंदुसि ऐं चवंदुसि त हाणे कन खोलियो ऐं हाणे उहो ज़मानो कोन्हे जो माण्हू को मारे छॾींदा हुओ, पंहिंजे कंहिं उताक में पंहिंजे ज़मीन में किथे दफ़न करे छॾींदा हो त माण्हुनि खे ख़बर न पवंदी। हाणे त सेकंडनि जो हिकिड़ो आहे जो सेकंडनि में सॼी दुनिया ॿुधे थी, सॼी दुनिया ॾिसे थी ऐं सॼी दुनिया उथे थी। तॾहिं ते पहुता आहियूं पोइरनि सां जेको हुन सां ज़ुल्म कयो आहे सिंध जे वॾेरे जागीरदारनि, नवाबनि, सरदारनि, उन्हनि सिंध खे जे माण्हुनि खे, सिंध जी अवाम खे, जिन हिननि खे असेंबलियुनि में पहुचायो आहे, जेॾी महिल असेंबलियुनि में वञनि था पोइ इहे ई ज़ुल्म कंदा रहनि था जेके नाज़िम सां थियो आहे। हिननि वॾेरनि, जागीरदारनि, नवाबनि, सरदारनि मां जान छॾाइण जे लाइ सिंध जे माण्हुनि खे उथिणो पवंदो, सिंध जे हारनि खे, नौजवाननि खे, शागिर्दनि खे उथिणो पवंदो ऐं हिननि वॾेरनि, जागीरदारनि खां सरदारियूं, नवाबियूं छॾाइणियूं पवंदियूं, न त सिंध जे माण्हुनि सां इहो ई ज़ुल्म थींदो रहंदो। नाज़िम जोखियो जे भाउ अफ़ज़ल जोखियो आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त दारो मुख उहो पेश कयो वियो कोर्ट में ऐं उते ई जीअं आयो त उते हथकड़ी लॻल न हुई, बग़ैर हथकड़ियुनि जा आयो ऐं मूंखे अफ़सोस आहे उन पुलिस ते जीअं हथकड़ी जे बग़ैर हुनखे पेश कयो कोर्ट में। ऐं वकीलनि जेको उते जज साहिब जे साम्हूं जिदोजहद कई जेकी उते उनजे साम्हूं उते हथकड़ियूं हणनि था, इहो कहिड़ो कानून आहे? ऐं ॿी ॻाल्हि त अॼु जेको असां राति कल्ह राति जेकी पुलिस इन्वेस्टिगेशन टीम जे मार्फत सां इहे नाला ॾिना हुआ, रिपोर्ट ॾिनी, उन जे दौरान उहे 3 ॼणा अॼु जवाबदार जेके मुख्य उहे गिरफ़्तार थी चुका आहिनि। जामा जे अंदरि अॼु छापो हयो वियो, उतां जेके तशदुद थियल शयूं सरियो वग़ैरह काट लठ वग़ैरह उहे बरामद कयूं ऐं जेको बि बिस्तरो हुननि जे भाउ खे शहीद कयूं उहो बि ब्लड वारो उहो बि खयूं, हुननि जी पंहिंजी कस्टडी में खयूं आहे। ऐं आउं प्राइम मिनिस्टर पाकिस्तान, चीफ मिनिस्टर ऑफ पाकिस्तान सिंध ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब खे अपील करां थो, IG सिंध खे, त महिरबानी करे मूंखे ख़तरो आहे, मुंहिंजी जान खे ख़तरो आहे, मुंहिंजी फैमिली खे ऐं असांखे तहफ़ुज़ फराहम करण लाइ सिक्योरिटी ॾिनी। हिननि चयो त सरदारी निज़ाम ख़िलाफ़ बग़ावत जनम वरितो आहे, हुकुमरान जी ॾाढ ऐं जबर जो ख़ात्मो ईंदो। कैमरामैन अब्दुल लतीफ़ बुगियो सां गॾु मंज़ूर सोलंगी, आवाज़ टीवी, गॾा।